मेहड़ SHO सेक्शन मेहड़ मोहम्मद अयूब नाइज के इतला मिलण ते बर वक्त कार्रवाई कंदे गाजी खावड़ रोड वटि हाजी अली अकबर लाशारी जे मोटरसाइकिल रिकवर कराई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहड़ मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रऊफ़ उर्फ़ फारूक अहमद। जी अब्दुल रऊफ़, छा तफ़सीलात आहिनि? जी, मेहर पुलिस की कामयाब कार्रवाई SHO सेक्शन मेहर मोहम्मद अयूब नाइज के इतला मिलण ते बर वक्त कार्रवाई कंदे गाजी ख्वार रोड वटि हाजी अली अकबर लाशारी जी मोटरसाइकिल मॉडल 2014 रिकवर कराई वई, जॾहिं त हिकु हफ़्तो पहिरीं नानक राम जे सेलर भरिसां इरशाद अली चांडियो जे दुकान जी छित भञी संदसि दुकान मां थियल चोरी, जंहिंमें छित वारा पखा 7 अदद बैटरियूं ऐं तारूं वीटा पिणु हथ कया विया। जॾहिं त कार्रवाई दौरान फोरू फरार थियण में कामयाब थी विया। वरी महिरबानी तफ़सील खां आगाही ॾियण लाइ सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।